जो जेको पेश आयो आहे हिते अचण सां पहिरियों ई त असां त इहो ई ॿुधो त भई ऐं हिते जेको आहे सो को हिते लाश अची वियो समुंड में जेको आहे सो गुज़ारे वियो आहे। ऐं हिते जे पुॼण खां पोइ मालूम थियो त हिननि खे ज़ाहिर आहे अचानक मौत जो अंदाज़ो इहो ई थी सघे थो त हिन खे अटैक जो शिकार थियो हुजे। पर ॻाल्हि इहा ई आहे माण्हू अंदाज़ो लॻे हिते त मां सम्झां थो हज़ारनि जे तइदाद में समुंडनि में जेको समुंड में हलंदा पिया रहनि था शिकार कंदा पिया रहनि, अहिड़ा वाक़िया जेकॾहिं साम्हूं था पिया अचनि त आउं सम्झां थो त हिननि खे न का मेडिकल फैसिलिटीज़ उते मिलंदी आहे ऐं न ई अहिड़ो को उन्हनि वटि को इंतिज़ामु हूंदो आहे जो अॼु तौर ते फस्ट एड मिली वञे जीअं त उहे इस्पताल ताईं पहुची सघनि। असांखे जीअं ख़बर पई त हीअ ओस्मान ख़ासकली ॻोठु आहे, इन में गुल हसन वलद खुदा बख़्श जंहिंजो हिते माहीगीरीअ जे कारोबार जो करण सां इहो फौत थी वियो। इन जे लाइ करे असां वधि खां वधि अपील कंदासीं जेतिरो थी सघे हुकूमतनि खां ऐं ॿियो वस वारनि खां अहिड़नि ग़रीबनि जी मदद कई वञे जीअं त हिननि जा ॿार ऐं जेके आहिनि से पंहिंजे पेरनि ते बीह ऐं मुस्तक़बिल जो पंहिंजो इन्हनि जो हल थी सघे। महिरबानी।